अस्सलामुअलैकुम गाइस, वेलकम टू मुंहिंजे हिन व्लॉग में। यार ॾाढो अफ़सोस थो थिए पियो त जेका सिंध सां एॾी वॾी नाइंसाफ़ी सिंध में केनाल न मंज़ूर ऐं असां सभिनी घुरिजे त असां सभु निमाज़ क़ाइमु कयूं। निमाज़ में बार बार इफ़्तारी में इहा ई दुआ घुरूं त या अल्लाह असांजी सिंध जी हिफ़ाज़त हुजे। असां सिंध जी ख़ूबसूरत आहे पाणी, जेकॾहिं उहो वियो त पोइ असांजी सिंध जेको आहे बंजर बणिजी। सो असां जेको आहे अल्लाह साईं जी दरबार में अची दुआ घुरंदासीं ऐं अल्लाह पाक जेको आहे अल्लाह पाक उमेद हूंदी त असांजी दुआ ज़रूरु क़बूल कंदो। ऐं तव्हां सभई दोस्त मिली करे जेको आहे हर निमाज़, हर इफ़्तारी, हर शहरी में अल्लाह पाक जे दर खां इहे दुआ घुरो त या अल्लाह असांजी सिंध खे ख़ुशहाल बणाए। मुंहिंजा रब, मुंहिंजा पालणहार वक़्तु यज़ीद खे तूं तबाह ऐं बर्बाद फरमा। ऐं मुंहिंजा रब, असां सिंधियुनि जा सभु माण्हू रोडनि ते निकिरी आहिनि, रस्तनि ते निकिरी आया आहिनि, सभु हड़तालूं था कनि पिया। असांखे वॾेरनि जी ग़ुलामी ऐं पीरनि जी ग़ुलामी ऐं बतारनि जी ग़ुलामी खां बचा सिंध खे तबाह करण में इन जो हथ आहे। मुंहिंजा रब, हे मुंहिंजा ख़ुदा, असांजे सिंध जी हिफ़ाज़त जे हे मुंहिंजा ख़ुदा वक़्तु यज़ीद खे तबाह ऐं बर्बाद फरमा, आमीन। उन खां पोइ मां तयारी थो कयां इफ़्तारी लाइ। अॼु पचाए रहियो मां पकोड़ा, ज़िंदगी फस्ट टाइम। हाणे मां ज़िंदगी में फस्ट टाइम ते पकोड़ा पचायां पियो। तव्हां सभु दोस्त दुआ कयो त मुंहिंजा पकोड़ा ज़बरदस्त थियनि। ही पकोड़ा ठाहिणु मूं पंहिंजी अम्मी खां सिखिया। पर साल मूं जेको आहे अम्मी मुंहिंजी पकोड़ा पचाईंदी ऐं मां हेल्परी में हुन सां गॾु हूंदुसि, पर अल्हम्दुलिल्लाह सिखी वियसि। दोस्तों खाइण में अलाए कीअं हूंदा, बाक़ी ॾिसण में त माशाअल्लाह ज़बरदस्त था अचनि पिया। हाय इफ़्तारी महिल जेकॾहिं जाना गॾु हुजे हा त वाह जो कमु थी वञे। हे मुंहिंजा ख़ुदा ऐं मुंहिंजा पालणहार, हिकु इफ़्तारी मां पंहिंजी जाना सां गॾु करणु चाहियां। इहा मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। अस्सलामुअलैकुम, ख़ुशि हो सर? पकोड़ा पचाए में अॼु साईं हे पिया थी भाई, दुआ कराई तव्हांखे पसंदि अचनि। पसंद ना आए वो खबर दे छा कंदो तव्हां सर अॼु? रात खबर पवंदी राति हली रोदो आहे हली रमज़ान आहे। गानो ॾिनमि फैमिली ॾिसंदी। अच्छा हलो ठीकु आहे ठीकु आहे। फाइनल गाइस, असांजो लॻी वियो दस्तरखान ऐं असां इफ़्तारी लाइ वेठा आहियूं। बसि आज़ान अचे त असां स्टार्ट कयूं। बिस्मिल्लाह, मां खणां थो फस्ट पकोड़ो। माशाअल्लाह टेस्ट वेपी हो त वधीक मां ॿियनि दोस्तनि खां व्यूज़ वठां। सर ओके न पकोड़ा? ओके आहे न सर? कन्फर्म थी वियो? और मां तुम लाइ ओके आहे? फिर तूं ओके आहे? वॾनि थी वियो। मुबारक हुजनि, मुंहिंजे हथनि जा पकोड़ा हरी आई।